भेजा मेरी भेजा मेरी। जी जी कया मचा जी असां जीजी कम ते न आहे आई छा? मचा मां तोखे ॿुधायो त हुयो न त हुन वीचारीअ जी तबियत सही न आहे ऐं न ई वरी हाणे कम जे क़ाबिल रही आहे। नंढी चाची, जेकॾहिं हुनजी तबीयत सही न आहे त पोइ डॉक्टर खे ॾेखारणु असांजी त फ़र्ज़ु आहे न। उहो असांजी ख़िदमतगार आहे। जेकर मूंखे चई आहे मां ई हलियो वञा। पुटु मां जंहिं छोकिरीअ सां कमदार ॾे नियापो कयो हुई इहो चई मोकिलियो हुयो मां त जेकॾहिं माई गुलनार जी तबियत सही न आहे त वञी ॾेखारियो हुनखे डॉक्टर खे। मां सम्झां थी त कमदार माई गुलनार खे डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो हूंदो। बचा इहे नंढा वॾा कम जेके बि आहिनि न इहे मुंहिंजे हुकुम सां बि थी वेंदा आहिनि। तूं उन तरफ़ ख़्यालु न कर पुटु। तूं रुॻो रावल ख़ान जे दुश्मननि खे ॻोल्हण जी कोशिशि कर। ठीकु आहे मां साण हिन वक़्तु मां उतां ते थो हलां। राति जो मोटी ईंदुसि त पोइ बाबा साईं जे बारे में जेका असांजी कचहरी रहिजी वई हुई उहा तफ़सीली ॿुधाइजो। ठीकु आहे। प्री आगाह कंदो राति वारे नए से मथे ने सूर विझंदो। न ॼाण त कॾहिं इहा मुसीबत मुंहिंजे मथे मां ख़तमु थींदी। अज़ाब करे चढ़ी ताईं वेठी मां हिनखे सफ़ाई पेश कयां। जाकर खान पंहिंजी औताक ते घुराए मूंखां कुझु सुवाल जवाब पुछे। सुवाल जवाब कया? कहिड़ा सुवाल जवाब? छा जा सुवाल? कुझु मूंखे बि त ख़बर पए। लठ ते तेल कया सभिनी जा कारा करतूत पधरा। असल में त रावल खान जे बारे में ॻाल्हि ई कोन थो खोले, पचारे ई कोन थो करे। जाकर खान सभु पुराणा खाता खोलियो वेठो अथई। सावल जे बारे में मूंखां घणा सुवाल जवाब पुछई। मां कुझु सच कुझु कूड़ ॿुधाए राज़ी करण जी ॾाढी कोशिशि कईमांसि, पर जे तूं असां पाण में न मिलियासीं कुतनि वांगुरु विढ़ंदासीं न। तूं ई ॿुधा त कंहिंखे फ़ाइदो मिलंदो। मूंखे ख़बर आहे त इहो सॼो फ़ाइदो सावल खान खे मिलंदो। उहो उन करे त चाकर खान सावल खान जी ॻाल्हियुनि ते भरोसो थो करे। उन भरोसे जे करे सावल मोड़ महारा आज़ाद थियो घुमंदो थो वठे। सौट जेकर तव्हां ॿई मिली करे चाकर खान खे गुमराह न कंदव न त इहा हिकु फिल्म त छा पर डूंगर वारो खून बि तव्हांजी गीची में पवंदो। इहा ई ॻाल्हि सोट, इहा ई ॻाल्हि मां हिन कमीने खे सम्झाइण जी कोशिशि थो कयां, पर हिन जे दिमाग़ में लॾा जॾहिं सम्झ में अचेसि। जबर हिन रूडे जे शैतानी खोपड़ीअ में सभु ॻाल्हियूं वेठल अथई, सभु ॻाल्हियूं। पर मूंखे इहा बि ख़बर आहे त तूं हिन ज़मीन जो कमीनो इंसान आहीं। इन करे तुंहिंजे मथां मूंखे भरोसो ई नथो थिए। अरे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ पहिरीं त पंहिंजो सिर बचाईंदे ऐं पंहिंजे सिर बचाइण लाइ हीअ रूट मुंहिंजी कात हेठां रखंदे, कात हेठां। जे तोखे मुंहिंजे मथां इतबार न आहे त पोइ हलूं था मसीत में। मां रखां भलो साईं पंहिंजे मथां। ईअं त करो कोन्हे। लख नालत हुजे रुंडा तुंहिंजे यम ते। हाणे हिक ॿिए ते भरोसो करण लाइ हलूं मसीत में, हली मथे ते भला साईं रखूं। तो ते बाबा जो रूह कब्र में तड़पंदो हूंदो। ऐं अदा हॉस्पिटल जे बेड ते ऐं असांजा दुश्मन वतन था आज़ाद घुमंदा। ऐं मां अञा ताईं पंहिंजे दुश्मन जी सुञाणप बि न आहियां करे सघियो। और जेकॾहिं तव्हां हिन दुश्मन खे जल्दी ॻोल्हे न त कयो न कि सुभाणे इहे पंहिंजा वेरी चींदा
अन तव्हां क्यों मरण में देर न कंदा बाबा साईं तव्हां छा था सम्झो सांवल तव्हांजो दुश्मन न आहे जॾहिं त बाबा साईं जे क़त्ल जो हुन ते इल्ज़ाम लॻल आहे। मुनीर अदा खे मारण जी कोशिश कई वई हुई। जेकॾहिं आउं शक सांवल वारो तरफ़ करियां थो न त पोइ सोचां थो त अदा जी मौत सां सांवल वारनि खे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो। न सोट, फ़ाइदो न बल्कि नुक़सान पहुची सघे थो। इहो ई तो मां सोचां थो त अदा जी मौत सां उबतो सांवल वारनि खे नुक़सान पहुचो पोइ सांवल वारा अहिड़ो कदम छो खणंदा ऐं ना ई वरी सांवल वारनि जो असांजे तरफ़ को पलहांद रहियल आहे। हा अलबत्ता पाण मूं हुननि जी जान बख़्शे उन्हनि ते थोरो कयूं था। जॾहिं असां इहो सभु कुझु सोचूं था न त अदा जी मौत जो सांवल वारनि खे को फ़ाइदो न आहे त पोइ इहो को ॿियो माण्हू आहे जंहिंखे अदा जी मौत सां फ़ाइदो रसण वारो। बाबा साईं रावल खान वटि थी सघे त कंहिंजो राज़ हुजे ऐं उन ई शख़्स नंढे साईं खे मारण जी कोशिशि कई हुजे। हा राज़ थी सघे थो को अहिड़ो राज़ जेको ॼाणण सां हुनजे मौत जो कारण बणिजी सघे थो। मुनीर तव्हां वञी रूंडे खे वठी अॼु समूल ॻाल्हियूं हिन रूंडेसि ये बाबल साईं वञूं था। हलो गुलाम कुत्ते जो पाण में जिंदगी भर ठाहको न थींदो। ओ साॻियो किसो असां ॿिन्ही सां आहे। जॾहिं बि असां पंहिंजो पाण में मिलंदासीं त हिक ॿिए खे छीछाड़ींदा रहंदा। इन करे बाबा तुंहिंजी क़िस्मत तोसां मुंहिंजी क़िस्मत मूंसां। अरे पंहिंजे बचाव जे लाइ हर को आज़ाद आहे बाबा। पंहिंजी रे अलाह वाई बाबा अलाह वाई। हलो रुंडा ओ रुंडा अरे इहो त ॿुधाई वञ न त कुतो कहिड़ा रिछ कहिड़ा। अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जॾहिं न माणे तोखे ॼणो हो ऐं दाईअ पंहिंजे हथनि ते आंदो हो ख़बर अथई छा थियो? वॾी हिकिड़ी फिल्म ठही फिल्म। माणे तुंहिंजे नारे कटाइण जे लाइ मूं ॾे नियापो कयो हो पुट। अरे तूं रूंडे खे त बचाल करे तूं कई बूथे में। अरे रूंडे जो रहरो ई काफ़ी अथव पुट। ओॾे सोटा अॼु मां रूंडे खे न छॾींदुसि ॿी बाह बि न संदासि। अरे छॾ बाबा छॾीसि हो त आहे ई अॻई जेको आहे सॼो बिल्डिंग लॻो पियो आहे। हाणे वरी उज़बा भञी विझीसि। ओ ॾिस सोटा ओ ॾिस पियो त अचे न इनखे अञा बंदूक न हणवनी। अरे सिकू बंदूक हणंदासीं इहे गंद जूं फुड़िंगूं वरी बि असांखे साॻियूं लॻंदो। लाचार कहिड़ो छॾीसि धूड़ वञी पाए। सोट यार जॾहिं तोखे ख़बर बि आहे त असां ॿई हिकु थी नथा सघूं त पोइ इन कमीने खे तूं रत सावनि जे लाइ छो घुराईंदो हुई? हाँ इन माई हसीना बेगम जे करे उनखे इहा शक आहे असांखे माराईंदो त इहो ई माराए सघे थो। इन में को शक बि न सम्झजाए सोट। इहो ई कम्यून तव्हां ॿिन्ही खे माराए तव्हांजी मौत ते नाच कंदुई नाच। काॾे थी वञी छोकिरी? छो तुंहिंजो को कमु आहे? कमु न आहे बसि ईअं पुछा कयमि। छो नथो पुछी सघां या? घिटी में बीह करे छोकरनि खां पुछण छॾे ॾे। यादि अथई न सांवल जी भेण खां बि तूं ईअं ई पुछो न। ऐं तोसां कहिड़ो असरु थियो? छा तूं उहो सभु कुझु विसारे छॾियो आहे? मार ही छोरी त सालनि जा किसा यादि कई थी वते। वञ ॿिए कंहिंखे यादि हुजे न हुजे पर मां तोखे यादि ॾियारियां थी। सांवल वारनि अञा तोखे घटि बुछड़ो कयो पर मुंहिंजे बाबा ऐं भाइरनि जी त तोखे ख़बर आहे त हू तोखे केॾो बुछड़ो कंदा। मुंहिंजी कीसी मुंहिंजी तो बहम कन पकड़िया हाणे त जान छॾींदी न। हींअर त मां वञा थी पर आईंदा कंहिं बि वाट वेंदी छोकिरी खां ॾस न पुछजांइ। मां सफ़ा बाहि लॻी पई आहे।
जी पुफी तव्हां न्यापो कयो? हा पुट वे असल में ॻाल्हि इहा आहे त वीचारी नौकिरियाणी बीमार थी पई आहे, हिन जे करे कमकार जे लाइ तोखे घुरायो अथमि। पुफी असल में मां बाबा ऐं अदा खां पुछा न करी आई आहियां। सुनी, हो तोखे हिते अचण ते कोन रोकींदा बाबा। तूं ॾींहं जो कमु कर ऐं शाम जो मोटी वञजाए। पुफी अॼु आई आहियां त तव्हांखे थोरो घणो कमकार करे ॾियां थी, बाक़ी शाम जो बाबा ऐं अदा खां पुछी करे सुबुह जो सवेर ईंदसि ऐं तव्हांखे कमकार बि करे ॾींदसि। उन्हनि खे मां पाण ई राज़ी करे वठंदसि। तूं ईअं कर, सभ खां पहिरियां वञी न किचन जी सफ़ाई करे छॾ ऐं पुट मुंहिंजे लाइ चांहि बि करे वठि, बाक़ी कमु मां तोखे पोइ ॿुधायां थी। ठीकु आहे पुफी। जेको सोचियो आहे जेकर मां उन मक़सद में कामयाब थी वयसि त पोइ हिकु दफ़ो ॿीहर चाकर ख़ान मुंहिंजी मुठीअ में अची वेंदो, पर जेकॾहिं मां पंहिंजे मक़सद में कामयाब न थियसि त पोइ मुंहिंजो मौत पको आहे। हाँ, मुंहिंजो मौत या अल्लाह ख़ैर कजाए। अरे ओ छोरी, पानी प्यार। सोनी घर में ना है। छोरी घर में काने, काॾे धिक्का खाइण जे लाइ मोकिलियो अथईसि? मुंह कोन मोकिलियो अथमसि, तो वरी सिकी लधी भेण हसीना जो न्यापो आयो उन तरफ़ वई आहे। अमा हिकु ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾ, कॾहिं बि बंगले ते अधीअ खे न मोकिलिजांइ। अरे जेकॾहिं अधीअ ॾांहुं वई आहे न, मिड़ई ख़ैर आहे, पुफे से हुनजी दुश्मन कान्हे का। अरे छोरा, हाणे वो फर्स्ट क्लास चांहि जो धुक तयारु करे मूंखे प्यार त मां रेसरा थी चा। हाँ बाबा, अम्मा के चवा तो चाय जो। ओ अम्मा, बाबे के चाय त प्यार। छा ओए मुझो कहो अंदर ठारियो हा जो गरम गरम चाय ठाए प्यारियास। हाणे बस कर, वनी के गटर या दुबे मां प्यालो भरे प्यारीस। बस तकलीफ़ केर मनो करे मूं चांहि पी छॾी, कड़क चांहि पीतम। बाबा तकड़ न करे, ए मां तो तोखे चाय ठाए जा, सां हुन वञई। अरे छोरा, हाणे वाकई जे करे तूं मुंहिंजो सही ऐं सचो पुट रही न, त पोइ मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। हाणे हीअं कर जो हेॾी वॾी किटली हिकिड़ी चांहि जी तयारु कर, ऐं जेको घर में गुआ मार दवा पई आहे न, उहा सॼी हिन किटलीअ में मिलाए ऐं हिन वाछर खे पियार। जीअं मां मोटी अचां न त हीअ गोर पट भला शीख लॻी पई हुजे, पोइ वाकई तूं मुंहिंजे मिल्कियत जो वारिस थी सघी थो। अम्मा तू खणी चांहि न प्यारी था, पर फज़ीलत वारो त ॻाल्हाई था न। हरू भरू बाबे खे चूचड़ी ॾियारे छॾी। मुंहिंजो तोखे ॻाल्हियूं सभु ॿुधण में आयूं, बाक़ी जेको पिणहे ॻाल्हायो न सभु भले साईं तो दौर करियो ईअं न, ऐं शर्म बि कोन थो थिए, बुनी बि नथो मारी। सोठ असां बेॾोही हूंदे बि पंहिंजा चप सिबराए छॾिया आहिनि, ऐं जाबिर ॾोही हूंदे बि असांजे ख़िलाफ़ सॼो ॾींहुं चाकर ख़ान जा कन पियो थो भरे। हा दा, ईअं न थिए जो तव्हांजी ख़ामोशी जे करे असां गुनाहगार थी वञूं। अदा चाकर खान जे अॻियां असां ॾोही त गई आहियूं, इन लाइ उन जे अॻियां घणो ॻाल्हाइणो उनखे अञा बि शक में वधीक मुब्तला कंदो। पाण कुझु ॾींहुं सब्र के त जीअं चाकर खान रूंडे ऐं जाबर खे फलोरे वठी, उन खां पोइ ई असांजो कुझु भलो थिए। रूंडो ई जाबिर एॾा वॾा हरीफ़ आहिनि जो चाकर खान खे गुमराह करे छॾींदा, जो चाकर खान जा कन हर हक़ीक़त ॿुधण खां बंदि थी वेंदा। अदा जेकॾहिं ईअं हुजे हा न, त चाकर खान बार बार असांजे दर बंदि करे न अचे हा,
पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न इहो ई चाकर खानो रूंडे ऐं जाबर वारनि खे फ़रिश्तो सम्झंदो हो, पर हाणे उन जो शक उन्हनि जे मथां बि वधंदो थो। मूंखे पूरो पूरो यकीन आहे त तमामु जल्द इन जाबर ऐं रूंडे जो शैतानी चहिरो मां चाकर खान अॻियां पधिरो कंदुसि ऐं पोइ वापसि असांखे ॻोठ हलण खां केरु बि रोके न सघंदो। इन करे चवां थो त थोरो सब्र खां कमु वठो ऐं मूंखे पंहिंजे हिसाब सां कमु करणु। जेकॾहिं हिकु दफ़े में ई सॼो वज़न मूं चाकर खान जे मथां रखियो त मूंखे सचो घटि कूड़ो वधीक सम्झंदा। कॾहिं कासिम न्यापो थो खणीजे, कॾहिं ॿियो को न्यापो थो खणीजे। अॼु त पाण जाबिर जी ते पहुतो त पारस खे छॾे त घर जो अची कमु करे। असां आख़िर हिननि मां फता कीअं आहियूं? माई वालू कहाँ घड़ी खन छोकरी घर में कम करे थी अचे त उन्ही में वॾी ॻाल्हि त न आहे। ॻाल्हि कम जी न आहे, तूं माई सबाईअ जो मक़सदु सम्झे कोन थो। उहो मूंखे करे ॾेखारण थी चाहे त असां वॾा रेस आहियूं ऐं तव्हां असांजा नौकर आहियो। तुंहिंजी त सदाई उबती सोच आहे। दीनू, तूं असां मायुनि जी सोच खां वाक़ुफ़ु न आहे। तूं सम्झे थो असां साफ़ आहियूं त सभु साफ़ हूंदा, पर ईअं न आहे। इहा माई सबाई जेका आहे न, इहा दिलि में लुंडियूं बलाऊं थी पालींदी वते, लुंडियूं बलाऊं। इहे तव्हां मायुनि जा किसान पंहिंजो पाण ॼाणियो, मूंखे विच में न गिलियो। तोखे गिलिया मां कोन थी, मां इहो थी चवां छोकिरी अचे त तूं उनखे सम्झाए। हाणे भली माई सबाईअ जा 10 न्यापा अचनि, पर छोकिरीअ खे नाहे छॾिणो। हिन घर में न मुंहिंजी तव्हांजे मथां हले थी, न वरी छोकिरीअ मथां, न वरी छोकिरनि जे मथां। जेकॾहिं पारस खे रोकणो अथई न, पोइ सिकू खे चई छॾ, उहो उन खे रोकींदो। इन छोरे खे मां इलाही चयो आहे, पर हू मुंहिंजी ॿुधे ई कोन थो। वते तो जाबिर जे आङुरनि ते नचंदो। मुंहिंजी ॻाल्हि हिकु कन मां ॿुधे थो, ॿिए मां कढी थो छॾे। माई पोइ चओ पंहिंजी क़िस्मत खे, मां तुंहिंजी का बि मदद कोन थो करे सघां। रूंडा, हिन सॼे ॻोठ में जेकॾहिं बाबा साईं कंहिंखे इज़त बख़्शी तो हिकिड़ो तूं आहीं, ॿियो सांवल आहे। तव्हां ॿिन्ही खे एतिरी इज़त ॾियण जे बावजूद भी तुंहिंजे ई सांवल जे विच में अहिड़ा कहिड़ा इख़्तिलाफ़ पैदा थिया? बस इन में त को तिर जेतिरो बि शक कोन्हे न। छा ॿुधां? हाय हाय, वॾो साईं असांजे मथां वॾो महिरबान हो बाबा, वॾो महिरबान। मां त हींअर बि ॿई हथ मथे खणी ख़ुदा खे सुवाल कंदो आहियां त बाबा साईं खे जन्नत में जॻह ॾिजाए ऐं जन्नत में हूंदो। इन रिश्ते खां पहिरीं बाबा साईं ने सांवल मोड़ महाराज जे मथां वॾो महिरबान हो बाबा, वॾो महिरबान। पर जॾहिं मुंहिंजी भेण सां शादी कई, वरी बसकिरी बि कंदो, वरी उचत बि कंदो। चवंदो त रूंडा बाबा, तूं हाणे असांजे फैमिलीअ जो मेंबर गॾु हूंदो कर कयो। इहो कलाक साहिबु शादी जो मुंहिंजी भेण सां थी, मूंखे ख़बर अथई छा चई? हूंदा इन सांवल जे कम्युनिकेशन में कोताही जे कड़ी मज़ा। मूं बि तो बाबा साईं जो लाड़ो ॾिठई, वेझड़ाई ॾिठई। बाबा पोइ त तेरे सांवल खे चूचड़ी लॻी, पेर में ॼणो कंदो हुजे किबड़िसी, किबड़ा लॻी। अरे छा थियो हेॾो? शादी जो बाबा साईं सां मुंहिंजी भेण कई ऐं हिननि सां जो मां रिश्तो तोड़ियो। पोइ त बाबा अचे जो वेर विधई कारी हरना गारो बुज़ 24 कलाक बुज़। हर बुज़ इहो ई हो जो मां उहो रिश्तो छिनो ऐं दुश्मनीअ जो इहो कारण थियो। अल्लाह अल्लाह ख़ैर सना बाबा। हा, छा तो पंहिंजी धीअ जो संग सांवल जे भाउ शमीर खे ॾिनो? बाबा साईं इहो संग, इहो रिश्तो मूं वातेरी कोन ॾिनो, ॿाहिरि जाए ॾिनो। पर ही सांवल हुआ मुंहिंजे दर ते अची घरनि जे नंढी मुंहिंजे न्याणीअ जे मथां
पोती जी आप जी भाषा में रजी मंगड़े जी रा बाबा मोने सावल मोर मारा खे वंडी इज्जत बख्श वंडी इज्जत पर वो चवंदा ला कुत छ याने कणक जी मनी मां रूंडा जेकॾहिं तूं चवीं थो सावल हिकु सुठो माण्हू न हुयो त पोइ तोन सां मिटी छो कई बाबा दलावर असुल हकीकत इहा आहे त हिन सावल मूंखां पंहिंजे भाउ जे लाइ घुरियो सन उहो सावल खे ॾिनो ठुक जवाबु न बाबा मूंखां बाबा जो कमु न पुॼे पर न सही अहिड़ो सही पर वाटे वेड़े दंगे पंधे संग दे मुंहिंजो बाबा कोन ॾींदोसि साल जॻो टे चोथों पुछ मिड़े थियो मुछ जवाब ॾिनमांसि पोइ बि न पियो मुड़े छा कयांसि कुआस रूंडा जॾहिं तुंहिंजी दिलि बि मुतमइन न हो ऐं तूं हुन सां मिटी करण बि न पियो चाहीं पोइ तुंहिंजे मथां अहिड़ो कहिड़ो ज़ोर पइजी वियो जो तो सां मिटी टई बाबा जी कंहिंखे जवाबु ॾियां मुनकर थिया काफ़र थिया हा वॾे साईं खे केरु जवाबु ॾींदो हो कंहिंजी मजाल उही छॾे आ मूंखे कपे छॾे आ न तॾहिं बि मां बाबा साईं जा कुर्बान थी वञा बसि वॾे साईं जो हुकुम मञियो ऐं निभाग सां मिटी कंहिं तुम मां बि मांसि न जवाबु त ख़बर त कहिड़ी अटकल वेड़ाई वञी वॾे साईं जा पेर मथे ॾींहुं राति बाबा ग़रीब परे वॾे साईं जे पेरनि खां न पियो थिए बाबा बसि उहो मूॾे जो नियापो आयो पोइ रूंडा जे सावल तोसां मिटी करणु चाहे थो त पोइ तूं हिन जे भाउ खे संग छो नथो ॾीं बाबा साईं असीं आहियूं मिसकीन मां ही जेके माण्हू आहिनि न बाबा हे ॿिए क़िस्म जा माण्हू आहिनि ॾिसो न सुभाणे शादीअ खां पोइ ही माण्हू मुंहिंजी न्याणी खे घर में क़ैद करे रखनि या मुंहिंजी न्याणी जे मथां ज़ुल्म कनि तशदद कनि पोइ बाबा हिननि माण्हुनि खे केरु मोह ॾींदो ऐं वरी बाबा साईं उहो कात बि त कान्हे जो मां हिननि माण्हुनि सां सीनो साहे सघां बाबा न ही तव्हां सां का बि ना इंसाफ़ी न कंदा इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे बाबा छोकिरी उते ख़ुशि रहंदी ऐं हुनजे मथां का बि पाबंदी न हूंदी तव्हां आहियो मुंहिंजे सिर जा साईं मुंहिंखे ऐं सॼे घर जा वारस आहियो हुकुम खपे पोइ असां मङणो करे वेंदासीं रूंडा पोइ असांजी जेॾीमहिल तुंहिंजी चई वञे मङणो करे बसि न रूंडा सावल जी तरफ़ खां मां ज़िम्मेदार आहियां काई बि घटि वधाई थी मां भरे ॾींदुसि ठीकु आहे न ठीकु आहे बाबा ठीकु रूंडा जंहिं शख़्स जो ज़िम्मो बाबा सां ई खाए इन मां साफ़ ज़ाहिर आहे त सावल हिकु सुठो माण्हू आहे बाबा छा चयो सावल सुठो माण्हू न उहो कंहिं किताब में लिखियलु कोन्हे सुठो इंसान मुख़लिस शख़्स हरिश्ता सिफ़त माण्हू बाबा असांजो वॾो साईं बाक़ी हो सावल ॿाहिरि न पर दो शैतान इन माण्हू पंहिंजो पाण खे इंसान जे वेस में ढके रखियो वो पाण समान त हुयो ई कोन पहिरें नंबर जो फिराडी जो खेबाज़ डोलाप ॾेरारो माण्हू जॾहिं मूं ॾिठो त बाबा साईं साईं सावल मुख़लिस न आहे त अला पोइ ने ज़ालिम अज़ाब मिटी ख़तम करे सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।